जी बिल्कुल। दादू में कुछ महीना अॻु जेको आहे पुलिस मुक़ाबले मुबाले मारिजी वियल नादिर जमाली भाउ पारां जेको आहे सिंध हाई कोर्ट में 22 AB जी दरख़्वास्त दाख़िल कई हुई, जंहिंखे जेको आहे हाई कोर्ट पारां जेको आहे जेको दादू सेशन डिस्ट्रिक्ट सेशन जज ॾांहुं मुंतक़िल कयो। इहो 6 मई ते जेका हाज़िरी रखियल हुई जेका उहा ॿुधणी ॿिनि जेका थी, उनखां बाद में जेको दादू जी अदालत पारां अॼु 12 मई ते जेको आहे ॿुधणी रखियल हुई, जंहिंजी जेका आहे अदालती कार्रवाइनि जी बाइकाट सबबु अॼु जेका आहे उहा मुलतवी कई आहे। 12 मई जो इहो वाक़ियो हिकिड़ो पेश आहे, जंहिंजे सबबु जो वकील जेके आहिनि अॼु अदालती कार्रवाई जी बाइकाट सबबु जेके पेश न थी सघिया। ऐं उनखां अलावा इहो ॿुधाईंदो हिन केस में जेको आहे SSP सऊद मगसी, खलील मसन, बेनज़ीर जमाली, शाहिद पांवर ऐं कुर्बान कमराणी ऐं 16 पुलिस अहलकार बि अॼु पेश थिया ऐं फरियादी धुर बि जेको आहे कोर्ट में पेश थियो। जॾहिं त अदालत जे ॿाहिरां जेको आहे सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई, जॾहिं त अदालत पारां सुभाणे जेका हाज़िरी रखी वई आहे हिन केस मुतालिक़। जी।